सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून रियाज़ी बाब 4 सबक 12 मश्क 4 ॾहाई 4 एक्सरसाइज 4.4 ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हाणे असां इंटीजर्स जी मल्टीप्लिकेशन ऐं डिवीजन जे बारे में यानी वंड ऐं ज़र्ब जे बारे में सम्झी चुका आहियूं ऐं वक़्तु अची वियो आहे मश्क करण जो। सोचो त एक्सरसाइज 4.4 कयूं। ॿारो हिन मश्क जे पहिरें सुवाल में 6 सुवाल आहिनि ऐं आहे त फाइंड द प्रोडक्ट यानी ज़र्ब उपत ॻोल्हियो। असां हिन मां कुझु सवाल कंदासीं ऐं बाक़ी तव्हां पाण कजो। शुरू था कयूं पहिरें सुवाल खां। +15 ऐं -4 जी ज़र्ब करणी आहे। +15 मल्टीप्लाई बाय -4। असांखे ख़बर आहे त कीअं कबी आहे ज़र्ब। हुनमें 3 स्टेप्स हूंदा आहिनि यानी मुतलिक मुल लहो, ज़र्ब कयो ऐं निशान लॻायो। अचो त असां हिते लाइन लॻाए छॾियूं हिकिड़ी ऐं ॿी जंहिंमें असां स्क्रीन खे 3 हिसनि में विरहाईंदासीं जीअं असां हुते इहो सवाल करे सघूं। त सभिनी खां पहिरीं त असां लिखंदासीं मुतलिक मुल +15 जो उहो थींदो असांजो 15 ऐं -4 जो मुतलिक मुल सां थींदो मौला बख़्श लॻी 4 थींदो। उन खां पोइ कंदासीं ज़र्ब 15 मल्टीप्लाई बाय 4 बराबरि थींदो 60। हाणे असां उहो 60 हिते लिखी छॾींदासीं ऐं उनखे लॻाईंदासीं निशानी। कहिड़ी निशानी लॻंदी? जेकॾहिं ही ॿई अदद जेके मिलियल आहिनि उन्हनि जो निशान साॻियो आहे यानी ॿई प्लस आहिनि या ॿई माइनस आहिनि त हिते प्लस लॻंदो, पर जेकॾहिं इहे ॿई मुख़्तलिफ़ आहिनि त हिते माइनस लॻंदो। असां लॻाईंदासीं माइनस, छो त ही प्लस में आहे ऐं ही माइनस में आहे। हाणे असां कयूं था टियों नंबर, जंहिंमें -16 मल्टीप्लाई बाय -25 करिणो आहे। -16 ज़रबिया -25। इन्हें असां छा कंदासीं? मुतलिक मुल लहंदासीं। -16 जो मुतलिक मुल थींदो 16, मौला बख़्श माइनस खे ख़तमु करे छॾींदो ऐं -25 में मौला बख़्श माइनस खे ख़तमु करे छॾींदो ऐं हिन जो मुतलिक मुल थींदो 25। ॿिन्ही जी एब्सोल्यूट वैल्यू अची वई। हाणे असां हिननि एब्सोल्यूट वैल्यू खे ज़र्ब कंदासीं यानी 16 मल्टीप्लाई बाय 25। कंहिंखे ख़बर आहे त छा थींदो? अचो त भला ज़र्ब करे ॾिसूं। 25 खे 16 सां ज़र्ब कजे या 16 खे 25 सां। मूं हिते 25 खे 16 सां ज़र्ब कई तो तव्हांखे 16 जो खोड़ो मुंहिंजे ख़्याल में यादि हूंदो। सो 5 सोरो 80, हिते आई ॿुड़ी, 8 विया मथे, 2 सोरो 32 ऐं 8 40, ही थी वियो 400। सो इहो असांजो थियो 400 ज़र्ब उपत। मूं 400 खे हिते लिखियो। उन खां पोइ मूंखे हाणे निशानी ॻोल्हणी आहे। निशानी कहिड़ी थींदी? हिन जी ऐं हिन जी ॿिन्ही जी निशानी जेका आहे उहा माइनस आहे। -16 ऐं -25 हो, ॿई निशानियूं साॻियूं आहिनि। उन जे करे मुंहिंजो निशान जेको जवाब जो थींदो उहो थींदो प्लस। सो ज़र्ब उपत थींदी -16 ऐं -25 जी +400। अॻियो सुवाल था असां कयूं 5, इन में +35 ऐं -14 जी ज़र्ब कढणी आहे। सभिनी खां पहिरीं असां मुतलिक मुल हलंदासीं, एब्सोल्यूट वैल्यूज़। +35 जी एब्सोल्यूट वैल्यू थींदी 35 ऐं एब्सोल्यूट -14 यानी -14 जो मॉड्यूलस थींदो 14। हाणे असांखे हिननि ॿिन्हिनि जी ज़र्ब करणी आहे यानी 35 मल्टीप्लाई बाय 14। कंहिंखे खोड़ो यादि आहे 14 जो? 5 14 70, ॿुड़ी 7 मथे, 3 14 42, 42 ऐं 7 49, ही थियो 490। हाणे असां हिन 490 खे हिते लिखियो ऐं असांखे ॾियणो आहे निशान। निशान असां ॾींदासीं हिननि ॿिन्ही खे ॾिसी। ही आहे प्लस, ही आहे माइनस, अलॻि अलॻि निशान आहिनि, उनजे करे असांजी निशानी थींदी माइनस। असांजो जवाबु थींदो +35 मल्टीप्लाई बाय -14 इज इक्वल टू -490। सवाल नंबर ॿियो आहे फाइंड द क्वोशंट ऑफ द फॉलोइंग। क्वोशंट माना वंड उपत। असांखे वंड उपत ॻोल्हणी आहे हिननि सभिनी जी। कयूं था असां शुरू सवाल नंबर ॿिए खां, जंहिंमें आहे -35 ऐं -7। -35 खे वंडणो आहे -7 सां ऐं वंड उपत ॻोल्हणी आहे।
शुरू कंदासीं एब्सोल्यूट वैल्यूज़ खां -35 जी एब्सोल्यूट वैल्यू 35 ऐं -7 जी एब्सोल्यूट वैल्यू 7। हाणे कंदासीं वंड 35 डिवाइडेड बाय 7 बराबर थींदो 5 दफ़ा खोड़ वेंदो 7 पंजा 35 जवाबु आयो 35। 35 असां लिखंदासीं हिते ऐं फ़ैसिलो कंदासीं निशानीअ जो। हिननि ॿिन्ही जी निशानी साॻी आहे माइनस आहे उनजे करे असांजी निशानी थींदी प्लस। सुवाल चोथों था कयूं उन में -252 डिवाइडेड बाय +4 करिणो आहे। अॻ में नोट करे छॾो त ॿिन्ही निशानी अलॻि अलॻि आहे। छा कंदासीं मुतलिक़ मुल्क कढंदासीं 252 माइनस साइन सां इन जो थी वेंदो 252 एब्सोल्यूट वैल्यू ऐं +4 जी एब्सोल्यूट वैल्यू थी वेंदी 4। कंदासीं वंड 252 डिवाइडेड बाय 4 बराबर थींदो। अचो त वंड कयूं। पहिरीं हिननि ॿिन्ही खे असां चैन सां वंडासीं 6 चौक 24 6 दफ़ा खोड़ो लॻंदो बचंदो 1। हाणे असां हीअ ऐं ॾिसंदासीं छा आहे हीअ थींदो 1 ऐं 2 इहे थींदा 12। 12 खे डिवाइड कंदासीं त असांजो जवाबु थींदो 3। 3 दफ़ा खोड़ो लॻंदो सो असांखे जेकॾहिं 252 खे 4 सां डिवाइड कबो त आंसर ईंदो 63। असां हाणे 63 खे हिते लिखंदासीं ऐं निशानी कहिड़ी थींदी असां अॻु में चयो त ॿिए जा निशान मुख़्तलिफ़ आहिनि उनजे करे हिते निशानी थींदी माइनस। अॻियो सवाल असां कयूं था छहों इन में -126 जो मुतलिक़ मुल्क कढंदासीं उहो असांजो ईंदो 126 ऐं -6 जो मुतलिक़ मुल्क थींदो 6। ॿिन्ही जो निशान साॻियो आहे सो मूंखे अॻु में ख़बर आहे त जवाबु प्लस में ईंदो। वंड कंदासीं 126 खे वंडींदुसि मां 6 सां। साॻियो तरीक़ो जीअं तव्हांखे ॿुधायुमि त हिन ॿिन्ही खे अलॻि करे 6 सां वंडियोसि त 2 छका 12 अची वियो हिते कुझु कोन बचियो। हाणे हिन 6 खे जेको आहे वरी हिन 6 सां वंडियो 1 छका छका जवाबु ईंदो 21। 21 असां लिखियो हिते निशानी असांखे ख़बर आहे त अॻु में ई त प्लस आहे छो त ॿई निशान साॻा आहिनि। सवाल नंबर 3 राइट ट्रू और फॉल्स ॿुधायो त सही आहे या ग़लति आहे सच आहे या कूड़ आहे। पहिरियों आहे 5 + 5 डिवाइडेड बाय 0। हाणे तव्हां यादि कयो त असां काफ़ी तफ़सील में ॾिठो त ॿुड़ीअ सां वंड कीअं थींदी आहे। असां ॾिठो त ॿुड़ीअ सां वंड मुमकिन न आहे ऐं जेकॾहिं असां कयूं बि त असां वटि छा मिलंदो आहे जवाबु इंफिनिटी। इंफिनिटी जवाबु मिलंदो आहे सो हीअ जेको आहे ॿुड़ीअ जे बराबरि त कोन्हे उनजे करे असां चवंदासीं त हीअ जेको आहे असांजो फॉल्स आहे। ॿियो जेको आहे असां वटि सुवाल हाणे 0 डिवाइडेड बाय 6 ॿुड़ीअ खे कंहिं बि शइ सां वंड कबी त जवाबु ॿुड़ी ईंदो। जवाबु हिते ॿुड़ी लिखियलु आहे उनजे करे इहो थींदो 9 मल्टीप्लाई बाय 0 इज़ इक्वल टू 9। ॿुड़ीअ सां कंहिं बि शइ खे ज़रब कबी त हमेशह ॿुड़ी ईंदी उनजे करे हीअ असांजो थींदो फॉल्स। हीअ जेको आहे लिखियलु आहे अॻियो सवाल जेको आहे उहो 6 मल्टीप्लाई बाय 0 इज़ इक्वल टू 0 बिल्कुलु सही आहे। ॿुड़ीअ खे कंहिं बि अंग सां या कंहिं बि अंग खे ॿुड़ीअ सां ज़रब कबी त जवाबु हमेशह ॿुड़ी ईंदो उनजे करे हीअ असांजो आहे ट्रू। अॻियो सवाल आहे -10 डिवाइडेड बाय -10 इज़ इक्वल टू -1। हाणे ॾिसो ॿिन्ही जूं निशानियूं साॻियूं आहिनि। जेकॾहिं ॿिन्ही जूं निशानियूं साॻियूं आहिनि त वंड उपत या ज़रब उपत जी निशानी प्लस हूंदी आहे हिते निशानी माइनस आहे उनजे करे ही असां वटि आहे फॉल्स। अॻियो सवाल आहे असां वटि -20 मल्टीप्लाई बाय -1 इज़ इक्वल टू +20। सभिनी खां पहिरियों निशानी था ॾिसूं हिते प्लस हिते माइनस आहे हिते माइनस आहे ॿई साॻा आहिनि निशानी प्लस थींदी सो निशानी सही आहे असां वटि। उन खां पोइ 20 खे 1 सां ज़रब करे था ॾिसूं त जवाबु ईंदो 20 सो हीअ असां वटि सही आहे इनखे लिखंदासीं ट्रू। +5 डिवाइडेड बाय -5 इज़ इक्वल टू 1। हाणे 5 डिवाइडेड बाय 5 त 1 त सही आहे पर निशानी ॾिसो ॿिन्ही जी अलॻि निशानी हुते माइनस हुअणु खपे सो हीअ त आहे ई ग़लति। अॻियां खे ॾिसूं -18 डिवाइडेड बाय -3 इज़ इक्वल टू +6। ॿई माइनस आहिनि ॿई साॻी निशानी आहे उनजे करे हिते निशानी त सही लॻल आहे प्लस। हाणे वंडे ॾिसूं त अरिड़हनि खे 3 सां वंडियूं 6 टिका 18 6 बि सही आहे उनजे करे हीअ असांजो आहे ट्रू। ॿारो हीअ मश्क त तमामु सवली हुई ऐं आराम सां थी वई। हाणे नाना आबिद खे इजाज़त ॾियो ऐं रहियल सवाल जेके आहिनि उहे पाण ज़रूरु कजो।
वरी मिलंदासीं ॿिए सबक में। ख़ुदा हाफ़िज़।